नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद ऐं भली कार। प्यारा दोस्तों, अॼु अवां जी ख़िदमत में एक नई मालूमात खणी हाज़िर थियो आहियां। यकीनन अवांखे ज़रूर पसंद ईंदी। तो दोस्तों, असां तव्हां सुम्हंदा आहियूं, निंड कंदा आहियूं, आराम कंदा आहियूं, त छा सुम्हण जो उहो कहिड़ो तरीक़ो आहे जंहिंखां असांखे मना थियल आहे? त दोस्तों, सुम्हण जो उहो तरीक़ो जेको असां ऊंधो सुम्हंदा आहियूं, पेट भर जेको सुम्हण वारो तरीक़ो आहे, इन खां असांखे मना थियल आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु जॻह ते आया, पाण हिकु शख़्स खे ऊंधो सुम्हंदे ॾिठाऊं ऐं ॾिसी करे पाण फरमायूं त इहो तरीक़ो अल्लाह पाक खे पसंदि न आहे। ऐं ॿी रिवायत में आहे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त हीउ ऊंधो सुम्हण वारो तरीक़ो जहन्नमियुनि जो तरीक़ो आहे। त प्यारा दोस्तों, असां बि अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खां पाण खे रोकियूं ऐं परहेज़ करियूं जंहिंमें असांजे लाइ नुक़सानु हुजे ऐं जेको इस्लाम खे पसंदि न हुजे उन कम खां असां रुकिजी वञूं। ऐं अल्लाह पाक जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो हर फरमान सचो आहे। जंहिं शइ खां नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जन रोकियो आहे, असां उन खां रुकिजी वञूं त यकीनन इन में असांजे लाइ भलाई ऐं फ़ाइदो आहे। वधीक अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वरी मिलंदासीं नई मालूमात में। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।